लक्यारी के वरी बुखारी के वरी राशिदी के रज़वी मुझा प्यारा ये जेके भी सैयद आहिनि ये सब हुसैनी सैयद ठीक है। दुनिया में वरी जेके भी जीलानी सैयद आहिनि सिर्फ जीलानी ये हसनी भी आहिनि ऐं हुसैनी भी ॿिया जेके भी सैयद आहिनि चाहे बुखारी आहिनि लक्यारी आहिनि राशिदी आहिनि रज़वी आहिनि जेके भी उड़कूं आहिनि ये सब हुसैनी आहिनि। बादशाह पीर जो खानदान हसनी भी आहे तो हुसैनी भी। बेटा ऐसा फरमाइंदो आ पीर मुंहिंजा बादशाह अच जीलानी जलील दादला दरगाह जा खावंद जा खलील हुसैनी हीणू आहिया अच वाहर छम वसील दाता मुंहिंजी दिल खे दे दिलासा दलील ज़िल्लत कयो मुज़लील रस बादशाह बगदाद जा। मीरा मुर्शिद मदद कर अची दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी बादशाह बगदादी करका मेहर मुरीद जीलानी जेके सैयद ये सिर्फ जीलानी ये हसनी भी है ना हुसैनी भी बाकी सैयद सभी हुसैनी हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे नस्ब प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह वे बदरिया चूंडिया बाबे जो नालो आ हजरत मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह जो को तकवा जो बेमिसाल साहिब हुयो एडो खुदा जो खौफ एडो डप जो दजले दरिया जी कंधी वठी पियो अचे साईं के बुख भी लगी ही दिसे त एकड़ो सूफा मशहूर रवायता लुणंदो पियो वञे साईं तो बुख भी लगी आ हलंदल माला सो कडी हिकड़ो साईं लुकमू भरियो पोइ सोचई त मूसा जंगी दोस्त होना तो वरी तकवा वारो को सदाई खुदा जो को बेदा वरी पराया सूं किन किताब लिखियो तो बाकायदा आवाज आयो मोजा बाना मूसा जंगी दोस्त ही केड़ो खौफे खुदा वा अल्लाह अकबर पांच उठ ही खाई विया ही केड़ो खौफे खुदा है सईदी मूसानी रहमतुल्लाह अलैह जो दरबार उनके पासे में आए साईं सैयद पुंडल शाह रहमतुल्लाह अलैह साईं पीर से मोहम्मद राशिद रोजे धनी बादशाह रहमतुल्लाह जो नियाणो बुट सराय साईं जो को मुरीद हो थर खां हलियो जॾहिं उतां गोठा निकतो तो हिकड़ी सोन जी गेंदी ॾिठई गेनी ॾिठई सोचई खणा या न खणा पुछी त हाणे साईं ॾे वञा तो मसइलो पुछी पोइ थो अचो ॾिसांसि नफ़्स चयोसि जेसि ताईं मोटी ईंदे मसला पुछी तेसि ताईं को हमरा वेंदो ज़रूर वरी नफ़्स ई सलाह ॾिनी त कचो छेण खणी मथां ढके वापसी में अची ईअं कई किसो मुख़्तसर साईं पीर साईं मोहम्मद पुनल शाह रहमतुल्लाह अलैह रिवायत पए थो जो दुआ सलाम खां पोइ अर्ज़ की सोना हिकिड़ो मसइलो आ का शइ रस्ते में ॾिसजे त खणजे या न साईं फरमायो फ़कीर मसइलो पूरो पुछ पूरो इहो ई आहे पाण फरमाई न अञा हिकिड़ो हिसो आहे त उनखे छेण ॾेई ढकण जाइज़ आहे या न खुदा जे वली उतां बि ॾिठो कामिल मुर्शिद अहिड़ा हुजनि सही साईं बख्श साईं हजरत सुल्तान मोहम्मद बाउदो फरमाए मुर्शिद कामिल ऐसा होवे जिड़ा धोबी वांगू सटे
हाल निगाह दे साफ करे उते सज्जी साबुन न घते हू कामिल मुर्शिद ऐसा होवे हजरत बाहू जड़ा लूलू विच वसे हू खौफे खुदा हजरत साईं सूफ़ खयो हुकुम आयो तो बाग वारे खां माफ़ी वठ आयो बाग में हुयो तो सब राज खुदा जो मिलाप थियणो बाग में आया बाग जे मालिक जी पुछा क्यों मज़दूरनि ॿुधायो साईं हेॾा निमाज़ पियो पढ़े हिकिड़े वण जे हेठां मुजादी दोस्तो बुजुर्गो हज़रत साईं मोहम्मद मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह उन बुजुर्ग ॾे विया सलाम कयूं नमाज उन बुजुर्ग डायरेक्ट जवाब नु वालेकुम अस्सलाम या मूसा जंगी दोस्त साईं अर्ज कयो कि भला पहिरियों दफ़ो आयो आहियां तव्हांजे बाग में हिन पासे में पहिरियों दफ़ो अचण जो तव्हां मूंखे सुञाणो था साईं फरमायो जई तोखे मोकिलियो आ उन नालो भी ॿुधाए छॾियो आ हेड़ो जवान अचे थो ख़बरूं जेके नाले जी ख़बर आ ख़बरुनि जी भी ख़बर हूंदी तुझे बाग जो सूफ़ लुड़ंदो हुयो हिकिड़ो चक भरियो मांस रब नाराज़ थी पियो आ तोखां माफ़ी वठण आयो प्यारा मुसलमान भाइरो उन बाग जे मालिक बुजुर्ग हजरत अब्दुल्ला सौमई रहमतुल्लाह जो पीरान पीर दस्तगीर जो नानू आ पान फरमायूं मूसा जंगी दोस्त अग में मुझे बाग जी खिदमत कर पो सोचूं था छो त अञा हजरत बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जी अम्मा कुछ उम्र जी नंढी ये सब राज हो रब जो भली को वडी थे तेस्ती बाग जो कम करे जने मुझा प्यारा बादशाह पीर जी अम्मा जी जल जवान थी हजरत अब्दुल्ला सोमई मूसा जंगी दोस्त के घुरायो जवान हाने बाग वारो तो हक अदा करे छड़ियो हाने असां जो को हक आ सो ही अदा थींदो असां जी एकड़ी न्याणी आ हेड़न पारन वारी आ उन सां शादी करी त पो तोखे मुझे तरफा भी माफी आ साईं फरमायो जिए वणी तीअं कर जेको शर्त आ कबूल आ मन राणू राज़ी थे अखिन खां कांठी ॾिसे ज़ुबान खां कांठी ॻाल्हाए हथन खां पेरन खां माज़ूर से कबूल निकाह बाग में छो साईं फरमायो हाणे हिनखे पंज पंहिंजी कुंवार ॾे साम्हूं कमरो आ जंहिं वक़्तु कमरे ॾे आया दरजो खोलियाऊं अंदर ॾिसन खुदा जी नेक बानी मुझा प्यारा दोस्तो कुरान खुलियो पियो आ अल्लाह जे कुरान खे लोरियूं वेठी ॾे खुदा जो कुरान पी पढ़े अल्लाह से असां के असां जे माउन भेनरुनि के वडन नडन के पढ़ण जी तौफीक अता फरमाए मदीने वाले साईं फरमाए मेराज वारी रात मु जन्नत में ब आवाज ॿुधा हिकिड़ो कुरान जो आवाज ॿियो बिलाल जे हलण जो ब आवाज में ॿुधा कुरान कुरान पढ़ो तिलावत कयो अध सिपारो रुकू अध रुकू कुछ न कुछ पर रोज कुरान पाक जो मुंह ॾिसो पढ़ो पढ़ियल न आयो त बि छो न मुंहिंजा खोले मुझा प्यारा गिलाफ लाए पंहिंजे अखियन सां लाए चुमियूं ॾियो बावजू सीने सां लगाए चुमियूं ॾियो त बि कुरान पाक क़यामत जे ॾींहुं शाहिदी ॾींदो रब पढ़ियल कोन हा पर मूंसां मोहब्बत कंदा हा मोहब्बत कंदा हा प्यारा मुसलमान भाइरो साईं जो अहिड़ी शहजादी ॾिठी यकदम पोइते भगा सूप जो हिकिड़ो चक उन जे लाइ हेॾी माफ़ी वठणी पई आहे अलाए कई पराई माई ते नज़र पइजी वञे त ज़िंदगी हिते माफ़ियुनि में गुज़री वेंदी पोइते जो हटियो आहे उयूं आवाज़ आयो आहे जवान मां तुंहिंजी कुंवार आहियां साईं फरमाए तुंहिंजे बाबे जेके निशानियूं ॾिनियूं उहे हिकिड़ी कान थी लॻे
किसो मुख्तसर दस्तगीर जी अम्मा फरमायो बाबो भी सच्चो आ तू भी सच्चो आई मां भी सच्ची आया। वाकई बाबे चो त अखियुनि खां कान थी ॾिसे वो वाकई सही आहे न अखियुनि सां मूं घर खां सवाइ ॿाहिरि जी का शइ ॾिठी कान। पेर कोन्हे हिननि पेरनि सां ॿाहिरि मां हली न हथ कोन्हे घर खां ॿाहिरि जो कमु मूं कोन कयो आहे ज़बान कोन्हे ॿाहिरि जे माण्हू सां मुंहुं करे न ॻाल्हायो आहे। एॾी तकवा परहेज़गार ख़ुदा जी ख़ौफ़ रखण वारी ख़ुदा पाक जी सची बानी दस्तगीर जी अम्मा बणिजे पई। प्यारा मुसलमान भाइरो हाणे जॾहिं अहिड़ा तकवादार बदरिया मिलिया पीरनि जो पीर बादशाह पीर आलम अरवा छॾे हली आयो। आख़िरी ॾियारा दस्तगीर जे अचण जा रमज़ान शरीफ जी पहिरीं रात हज़रत मूसा जंगी दोस्त सुतो पियो आ फरमाए तो ख्वाब थो ॾिसां त हसन अमीर हुसैन जो बाबा साईं नाना साईं आयो आ। फरमायो मूसा जंगी दोस्त उथी भी भाकुर पाए तो मुबारक ॾियां उन जवान जी मुबारक मदीने जो साईं ॾियां साईं भाकुर पाए फरमायो मूसा जंगी दोस्त मुबारक ही आ तो गौसे आजम दरमयाने औलिया तू मोहम्मद मुस्तफा दरमयाने अंबिया। तुझो पुट सैयद अब्दुल कादिर जीलानी वलिन में इया जे मां रसूलुल्लाह नबियन में ऐं मूंसां मिलंदड़ झुलंदड़ हालात हूंदा। मां आयो होसि त मुंहिंजे अचण खां अॻु में मुबारकूं तुंहिंजे बचड़े जे अचण खां अॻु में हर वली में हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। जॾहिं मां दुनिया जे तख़्ते ते आयुसि नबी मुंहिंजे इस्तक़बाल जे लाइ आया तुंहिंजो बचड़ो सैयद अब्दुल कादिर जीलानी ईंदो सभई वली तुंहिंजे दर ॾे ईंदा। मां आयुसि खुशबू ही खुशबू सैयद अब्दुल कादिर ईंदो तो खुशबू ही खुशबू। मां आयुसि मुझे जिस्म ते मख न वेंदी ही सोने दस्तगीर जे जिस्म ते भी मख कान वेंदी। मां जई घिटीअ खां गुजरंदो होसि हफ्तो रातियुनि हफ्तो ॾींहंनि जो खुशबू रहंदी ही तुंहिंजो बचड़ो सैयद अब्दुल कादिर जीलानी गुजरंदो उन घिटीअ में भी हफ्तो खुशबू रहंदी। मां हजतुल वदा जे मौके में 1.25 लख साहबन खे खिताब कयो बग़ैर लावड जे सभिनी ॿुधो तुंहिंजो बचड़ो सैयद अब्दुल कादिर जीलानी जलसे में 1.25 लख माण्हुनि खे खिताब कंदो बग़ैर लावड जे ऐं सभई सुणंदा ऐं सम्झंदा। रमजान शरीफ जी पहिरीं रात सुणो हज़रत पीरान पीर दस्तगीर दुनिया जे तख़्ते ते अची रहियो आ। अजीब ऐलान गैबी आवाज मुजाजी दोस्तों बुजुर्गो रमजान जी पहिरीं रात सुने बादशाह पीर जन्म वरतो आ। असूर वारो टाइम आ सहरी वारो टाइम आ। अम्मा फरमाए थी मानू रोजो रखियो आजान थी वई उन खां पोइ मां सोने गौस पाक खे जो खीर पियारण जो इरादो कयो त बादशाह पीर पंहिंजे मुबारक मथे सां इनकार कयो। सोचींदी रहियुसि वरी जॾहिं शाम थी सांझी ताईं सिज लथे ताईं मुंहिंजे बचड़े खीर न पीतो। जॾहिं सिज लही थो सभिनी रोज़ो खोलणु शुरू कयो मां जो थंज प्यारी त सोने अब्दुल कादिर जीलानी थंज पियण शुरू कयो ॼम ते ॼाम सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो एड़ो असांजो सोनू दस्तगीर बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह मुर्शिद कामिला साईं फरमायो मुरीद डिजन जियां ज़मीन ते आसमान जो सायो आ या मुंहिंजो सायो सभिनी मुरीदन जे मथां। बी खुशखबरी त मुंहिंजा मुरीदो डप न कजो जेको मूं अब्दुल कादिर जीलानी जो सही माना में मुरीद हूंदो उन जो खात्मो ईमान ते थींदो बेईमान थी कोन मरंदो। फरमायूं कब्र में जने
मुझो मुरीद इंदो मलाइक सवाल जवाब करणींदा मां पंहिंजे मुरीद जी मदद फरमाईंदुस क़यामत जो ॾिहाड़ो थींदो जॾहिं मुझो मुरीद महशर जे मैदान में उथंदो त मां उन जी मदद फरमाईंदुस मदद जो इहो मतलब न आहे त नमाज़ छॾे वेही रहूं रोजा छड़े वही रहूं सब गालियों छड़े वही रहूं न मुझा प्यारा दोस्तों ये खुशखबरियों आहिनि पोइ जहिड़ो पंहिंजो हाल आहे पंहिंजे पुनल रब खे यादि कंदा अचिजो या रह पिरन वट या कर पिरन सदी पचार इनी बिनी धार छल कादर कंहिंखे न करे सोने बादशाह पीर जा मुरीद आहियूं सोने दस्तगीर जा चाहींदड़ आहियूं इंशाअल्लाह असांखे लहर न खोलो असांजे पासे जो हिकिड़ो वाक़ियो आहे लाड़ जो केटी बंद दरबार पासो खारो छाणो ईद जी रात हुई आऊं बि ॻोठ होसि हिकिड़ी ॿेड़ी हुई उन में जंज सवार जंज ॿेड़ी रात जो टाइम हो हली अॻियां को काठ लॻल हो उन में फांसी वई धक ॾिनई पाचो निकिरी वियो पाणी अंदरि अची वियो ॿेड़ी बुॾण लॻी के तारू तरी विया के वेचारा अणतारू बुॾण लॻा बच्चा ॿार सना उहे बुॾा औरतूं शहीद थियूं किन खे बचायो वियो रात थी वई ऊंधाई जो हाणे सुबुह जी ॻाल्हि सुबुह सां जॾहिं सुबुह जो उथिया हुन ॿी कंजीअ ते निहारनि त हिकिड़ी माई पंहिंजे बच्चे खे थंज वेठी पियारे थंज वेठी पियारे पुलिस वारा उते विया पुछऊं माई हिन बेड़े में तुंहिंजो बि को पुटु न्याणी भेण को भाउ अज़ीज़ सवार हो छा जो तूं ख़बर लाइण आई आहीं सुबुह सुबुह चए न मां ख़ुदि हिन बेड़ीअ जी सवार आहियां माई बेड़ी बुॾी आहे हुन कंजीअ ते तूं हिन कंजीअ ते चई अदा त जॾहिं बेड़ी बुॾण लॻी मां अब्दुल कादर सोने जी मुरीदाणी आहियां हर महीने यारहीं कंदी आहियां बेड़ी बुॾण लॻी वाहूं खुटी वयूं बच्चे के बचाया पाण के बचाया सॾ कयम मीरा मुर्शिद मदद कर दाह सुणी वरी तोखां सवा असांजी कुझु अंदर नाहे गरी दोस्त का दरी अॼु उपट एहसान जी बुॾल बेड़ा तारण वारा जवान हाय बुढ़ड़ीअ जी जन पाणीअ ॿोढ़ी पुट बि हिकिड़ो पाण बि पोढ़ी मिस्किन माई मुश्किल में आई वाहर थी उन आए तू वीर वाहर थी उन आए तू वीर तालिब मां मुझो मुर्शिद तूं सॾ जा कयम त बस कई बाह खां वठी हुन कंधीअ ते पहुचाए इहो आहे तुंहिंजो मुंहिंजो मुर्शिद सोनो सोनो अब्दुल कादर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझा प्यारा मुसलमान भाइरो बरकत हासिल करण जे लाइ पोइ बि तक़रीबन 1.5 कलाक खां मथे मूं ॻाल्हायो आहे अल्लाह से मुंहिंजी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए मदीने जे मीर जे सदके बादशाह पीर जे सदके अवां जे ॻोठ खे ख़ुदा आबाद रखे नंढा वॾा सभु आबाद शाद रहो नमाज़ जी पाबंदी कयो सच ॻाल्हायो पाड़े वारनि सां भलो हलो ग़रीब गुरबे जो ख़्यालु रखो मदीने जे साईंअ जा मोहबती थी हलो अल्लाह कंदो तव्हांजा ॿिन्ही जहाननि में रब बेड़ा पार फरमाईंदो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका गुंबदे खिदरा जावाली सब नबी तो दर सवाली हेस जमायत छड़ की न खाली या हबीब जुल जलाली या नबी
या रसूल या हबीब सलवातुल्लाह अहमदा ही अर्ज़ आहे मन खणी मौला पुजाए मुस्तफ़ा मदीने घुराए पंहिंजे पाड़े में रहाए या नबी